हाला वेझो नामालूम हथियारबंदनि ॻोठाणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ॻोठ नंगर भंभरो में नामालूम हथियारबंदनि ॻोठाणे अमीर बख्श भंभरो खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े जे इतला ते हाला पुलिस पहुची लाश खे तहवील में वठण बाद तालका अस्पताल हाला खणाए आई। फोतीअ जे वारसनि उन हवाले सां ॿुधायो आहे त अमीर बख्श भंभरो हाला खां ॻोठ अची रहियो हो त रस्ते में बीठल टिनि हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी क़तल कयो आहे। गोलियुनि जे आवाज़ ते असां ॿाहिरि निकिरी आयासीं त जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया। उन्हनि ॿुधायो आहे त अमीर बख्श भंभरो जो पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ हुयो। शक आहे त उन्हनि माण्हुनि ई केस क़तल कयो आहे। होॾां वाक़े जी इतला ते सवें ॻोठाणा ऐं शहरी तालका अस्पताल हाला पहुची विया, जितां मक़तूल जा वारस संदसि लाश पोस्टमार्टम बग़ैर ई खणाए विया। ॿिए तरफ़ हाला ऐं भिटशा पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ नाकाबंदी कंदे ॻोल्हा शुरू करे छॾी आहे, जॾहिं त ॻोठ जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पिकटूं क़ाइम करे वधीक खून रेज़ीअ जे अंदेशे सबबि नफ़री पिणु मुक़रर कई वई आहे।